नाज़िर रानीपुर लॻ ॻोठ पके खुई में 6 ॿारड़ा पुरस्कार बीमारियुनि में मुब्तला घुमण फिरण खां लाचार थी विया। रिपोर्टर मोहम्मद पिंजल गाहो मूजिब रानीपुर लॻ ॻोठ पकी खुई में 6 ॿारड़ा समंद, नदीम, मारवी अब्बासी, गुलाम अकबर, ख़ालिक ॾिनो ऐं परवीन अब्बासी पुरस्कार बीमारियुनि में मुब्तला हुजण करे हलण फिरण खां क़ासिर आहिनि। ॿारनि जो जिस्म ऐं ॿई जंघूं सुकी वियूं आहिनि। संदन वारसनि पारां पोलियो जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त ॿारनि जो सिंध जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि मां वसआर इलाज करायो आहे। लखें रुपया ख़र्च कया आहिनि, तंहिं बावजूदि सिहतयाब न आहिनि थी सघिया। शक आहे त खेनि पोलियो आहे। ॿारनि जे वारसनि सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त असांजे ॿारनि जो इलाज कराए बेचैनी ख़तमु कई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।